कंडियारो शहर के साबुण पीर वासी अता मोहम्मद सियाल पंहिंजे पोटे सोहेल सां गॾु कंडियारो पुलिस जी मुबैना नाइंसाफ़ी ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अता मोहम्मद सियाल जो चवणु हो त ग़रीब मिसकिन आहिनि। कुझु ॾींहं अॻु कंडियारो पुलिस SHO अब्दुल लतीफ़ तहीम DSP अब्दुल मजीद आरई जी अॻवानी में असांजे घर ते चढ़ाई करे चादर चौदीवार जो तक़दस पामाल कयो। घर भातींदे तशद्दुद कयो। पुलिस खे कार्रवाई दौरान घरां का बि मंशियात न मिली। पुलिस मुंहिंजे ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार करे खणी वई। बाद में पुलिस रिश्वत वठी हिकु पुट खे छॾे ॾिनो। बाक़ी पुट गुम आहे। पुलिस खे आज़ादु न पई करे। पुट खे फुल फिराए करण जी धमकियूं ॾिनियूं पई वञनि। पुलिस नाइंसाफ़ी करे रही आहे। मुंहिंजे पुटनि ते कूड़ी मंशात जे कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, पर असांजे घरां कुझु नाहे मिलियो। उन बावजूद बि कूड़े केस में फसाए वियो आहे। हुन मुताबिक़ कयो त पुट खे आज़ादु कराए पुलिस ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।